मीरपुर बटोरो में पीपल्स पार्टी एमएनए अयाज शाह शिराजी के मान में मलिक रसूल बख्श मेमण पारा ब्रादर समेत खूबसूरत आजियाणो दिनो वियो। उन मौके ते साबिक एमएनए मोहतरम अयाज शाह शिराजी, जवार शाह शिराजी, गुलाम अब्बास शाह शिराजी के पिंडाल में पहुंचण ते शानदार इस्तकबाल कयो वियो ऐं मलिक रसूल बख्श पारा पीपी अगवा शिराजी ब्रादरान के बोस्की जा पटका पाराया विया, जॾहिं तायल मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त बरक़रार रखंदे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया, जंहिंमें टाउन चेयरमैन गुलाम अली ख्वाजा, फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, डॉक्टर महबूब अली ख्वाजा, हाजी हबीब मेमण, यासीन मेमण, साईं अमीन लुंड, असगर अली लाहौती, मामा नूर अहमद मेमण, मामा सिद्दीक सोहो, प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत, शहीद जो सदर शाहिद समूह ॿियनि वॾे अंग में जागीर मेमण बरादरी जे माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम के खिताब कंदे पीपी अगवान मोहतरम अयाज शाह शिराजी चयो त असां अॻु में अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि अवाम सां दुख सुख में गॾु आहियूं। शिराज़िन जूं ख़िदमतूं कंहिंखां लिकल न आहिनि, इंशाअल्लाह कामयाबी हासिल थींदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।